नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे बाग़ां ख़बर ॾींदो रहां। पाकिस्तान रेंजर्स ज़िंदाबाद। पानी चोरी ख़िलाफ़ रेंजर्स ऑपरेशन जी मुकम्मल हिमायत कयूं था। टंडरबाग में सभई शहरी रेंजर्स ऑपरेशन जे हक़ में रस्तनि ते निकिरी आया। शहर में रेंजर्स जे हक़ में रैली कढी वई। रैली पूरे शहर टंडरबाग जो गश्त कंदे प्रेस क्लब टंडरबाग पहुती, जिते मुताहिरीन रेंजर्स ऑपरेशन में शरीक आफ़ीसरनि सां भरपूर साथ ॾियण जो ऐद कयो। रैली में शिरकत कंदड़ शहरियुनि पाकिस्तान रेंजर्स ऐं इरिगेशन ऑफिसरनि जे हक़ में नारा लॻाया। शहरियुनि हॾाछड़ शाख ते रेंजर्स ऐं इरिगेशन खां तेज़ हलंदड़ ऑपरेशन जारी रखण जो मुतालबो कयो। शहरियुनि जे हथ में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ, जिन ते रेंजर्स जे हक़ में नारा दर्ज हुआ।